हिंगोर जा रिपोर्ट मीर खान मंगणे जो यूसी वाला सिठार जे चेयरमैन ऐं सेक्रेटरी पाण गठजोड़ करे लखे रुपयनि जी करप्शन कंदे ॿ नंबरी लाहौरी सोलर प्लेटूं घटि रेट ते घुराए करप्शन जो नओं बांड्रो बॉक्स खोले वरितो आहे। इंतज़ामिया ख़ामोश। ख़बर मूजिब यूसी बाला सेठार जा जे चेयरमैन ऐं वाइस चेयरमैन सेक्रेटरी पाण में करप्शन जी बाज़ार जा भाङे भाइवार थींदे मज़कूरा यूसी बाला सेठार जा जे ग़रीब मिसकिन अवाम लाइ बुनियादी इंसानी समाजी तरक़ियाती कमनि जी मिंद में आयल सरकारी फंड पहुची मनपसंद आकुरबा पैरवरी जो मुज़ाहिरो कंदे मनपसंद बासठ माण्हुनि जी नज़र चाढ़ींदे तोड़े ॿ नंबरी मटीरियल जे इस्तेमाल सां लाॻापियल इलाइक़नि अंदरि स्कीमूं मुतारिफ़ कराए कूड़नि हथ ठोकियनि बिलनि जी नज़र कंदे सरकारी अवामी समाजी रक़म जो सत्यानास कंदे असल मिसकिन ग़रीबनि जी निड़ीअ ते लत रखंदी बासर माण्हुनि जी ख़ुशामद जो ॼार विछाए ग़रीबनि जी हक़ तलफ़ी पिणु कई वई आहे। केतिरा ई अहिड़ा ॻोठ मोहल्ला इलाइक़ा मज़कूरा यूसी बाला सेठार जा अंदरि आहिनि जेके काफ़ी सालनि खां वोट ॾियण एवज़ बि खेनि खे नज़रअंदाज़ करे समाजी इंसानी बुनियादी कमनि खां बेख़बर रखी करे संदनि जी जाइज़ हक़नि ते सरेआम धाड़ा हणंदे मज़कूरा चूंडियल नुमाइंदनि तोड़े सरकारी अमलदारनि जी करप्शन जी दीवार अॾे अवाम जे अखियुनि में धूड़ विझंदे खेनि जा जाइज़ बुनियादी हक़ बहाल करण बदिरां गज़ब पिणु कया पिया वञनि। पर सिंध सरकार मज़लूम अवाम सां समाजी दुश्मनीअ वारो रवैयो रखंदड़ ज़िम्मेवार सरकारी नीम सरकारी अमलदारनि जी सख़्त कन महट करण बदिरां ख़ामोशीअ जो मुहरो चपनि ते तोड़े अखियुनि ते कारियूं पटियूं ऐं कन में कपह जा पहा विझंदे करप्शन जे ठेकेदारनि जी ख़ामोश हिमायत खां सवाइ कुझु बि नाहे।